डिगड़ीअ जे तर में पहिरीं लाइब्रेरी ॻोठ फ़क़ीर ग़ुलाम अली लिगारीअ में मरहूम फ़क़ीर बशीर लिगारी जी हुई, जंहिं जो इफ़्तिताह 1960 ईस्वीअ में पीर साईं पागारे अली मर्दान शाह राशिदी जन कयो हो। डिगड़ी शहर में लाइब्रेरी 1965 ईस्वी धारे मौजूदा बॉयज़ हाई स्कूल डिगड़ी में खुली हुई। 1962 ईस्वी में हाई स्कूल क़ाइमु थियो। 1964 ईस्वी में क्लास हलिया ऐं पोइ लाइब्रेरी क़ाइमु थी। डिगड़ी में शाह इनायत जे नाले सां लाइब्रेरी सिविल अस्पताल लॻ 1991 ईस्वीअ में प्रदीप कालाणी खोली हुई। 1997 ईस्वीअ में शहीद होश मोहम्मद शीदी रोड न्यू मीर जान मोहम्मद कॉलोनी में साईं GM सईद जे नाले सां लाइब्रेरी क़ाइमु थी हुई, जंहिं जो इफ़्तिताह साईं अब्दुल वाहिद आरेसर कयो हो। इहे ॿई लाइब्रेरियूं माली खसारे सबबि बंदि थी वियूं हुयूं। डिगड़ीअ में अल ख़िदमत पब्लिक लाइब्रेरी बि हुई, जंहिं जो इंचार्ज मोहम्मद अशरफ क़ाइमखानी हो। जुलाई 2015 ईस्वीअ में DSP ऑफिस डिगड़ी लॻ मौजूदा प्रेस क्लब जे सहाफ़ियनि जी जुस्तजू सां मीर हाजी फ़तेह खान लाइब्रेरी जे नाले सां लाइब्रेरी जो इफ़्तिताह मरहूम मीर हाजी मोहम्मद हयात खान टालपुर कयो हो।